नाज़िन गवर्नर सिंध इमरान इस्माइल चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत सां गॾिजी कमु करणु चाहे थी। सिंध हुकूमत सिहत कार्ड समेत ॿियनि मामलनि ते वफ़ाक़ सां सहकार करे। सिंध में पुलिस गर्दी वधी वई आहे, जे बाबति रिपोर्ट तयार करे वज़ीर आज़म खे मोकिली वेंदी। गवर्नर सिंध इमरान इस्माइल ठटे वेझो सदाबहार ते पीटीआई ठटे जे ज़िले सदर रईस अरसलान बरोई जी राइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे हर माण्हू खे सिहत कार्ड ॾियणु चाहियूं था। सिंध हुकूमत सिहत कार्ड नाहे वरितो। सिहत कार्ड में वफ़ाक़ खे 60% ऐं सिंध खे 40% ॾियणो आहे। उन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी तरक़ी ते यकीन रखे थी। वफ़ाक़ तरफ़ां 14 ज़िलनि लाइ तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो आहे। सिंध अंदरि बिजली ऐं गैस जी फ़राहमी यकीनी बणाइण लाइ लाॻापियल अमलदारनि खे हुकुम ॾिनो आहे। गवर्नर सिंध चयो त सिंध अंदरि पुलिस तोड़े इंतिज़ामी ऐं तरक़ियाती स्कीमुनि जे हवाले सां जाइज़ो वठी रहियो आहियां। तफ़सीली रिपोर्ट तयार करे वज़ीर आज़म खे उमाणी वेंदी। गवर्नर सिंध इमरान इस्माइल पीटीआई अॻवान अरसलान बरोई सां मुलाक़ात करे संदसि घर ते कुझु वक़्तु अॻु पुलिस चढ़ाई बाबति तफ़सील मालूम कया। गवर्नर सिंध ठटे जे ज़िले इंतिज़ामिया सां एहसास किफ़ालत प्रोग्राम जे हवाले सां पिणु गॾिजाणी कई।